नाज़रीन असां इन वक्त मौजूद आहियूं अलमंदर ते तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे बैक साइड बि ॾिसी रहिया आहियो तव्हांखे इहो बि ॾेखारे रहिया आहियूं त अलमंदर ते केतिरा ई मंदर आहिनि माण्हू जेके गर्मी खां पोइ हिते वेंदड़ बि आया आहिनि उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं हिते विज़िटर जेके फैमिली आयूं आहिनि उन्हनि सां बि तव्हां जूं ॻाल्हियूं कराईंदासीं त हिन मौसम में अव्हांजो छा ख़्यालु आहे त अलमंदर में जेको लॉकडाउन जे हवाले सां तफ़रीगाह जेके आहिनि टोटल बंदि पिया आहिनि हिकिड़ो तफ़रीगाह खुलियल आहे हिते जेके सभु माण्हू आहिनि टोटल हिते सभु अची गॾु थिया आहिनि अचो त उन्हनि खे ॻाल्हियूं कयूं उन्हनि सां त उन्हनि जो छा मंदरु आहे हिते अलमंदर ते हींअर तमामु सुठा मंदर आहिनि बारिश थी रही आहे ऐं जेको रानी बाग वग़ैरह जेके आहिनि घुमण जूं शयूं जॻहियूं उहे बंदि आहिनि इन करे सभु माण्हू हेॾां हली आया आहिनि ईद खां पोइ ई पहिरियों मौक़ो आहे हिते जेको सो माण्हू तमामु इंजॉय करे रहिया आहिनि वेंजण जो तव्हांखे मूड थिए थो त दरिया जे पाणी में माण्हू वेंजे हा वेंजण जो दिलि चए थो लेकिन पाणी किनो आहे हिते वेंजी नथा सघूं बसि परे खां इंजॉय कयूं पिया कीअं था महसूसु कयो ईद खां पोइ जेकॾहिं ईद ते बि फिकी गुज़री आहे ईद असांजी अॼु मौसम बि बहितरीनु आहे हल्की हल्की बूंदाबांदी बि हले पई तव्हांजो छा रूह थिए थो बसि रूह थिए थो त घुमण जूं जॻहियूं वग़ैरह खुलियल हुजनि घुमूं फिरूं होटलूं पार्क वग़ैरह सभु इहे शयूं खुलियल हुजनि त माण्हू वग़ैरह घुमे फिरे लेकिन अञा ताईं हिते सभु कुझु बंदि आहे साईं हिते वॾो ख़ूबसूरत मंज़र लॻो पियो आहे वीआईपी मौसम लॻी पियो आहे हसीन ज़िंदगी हवाऊं लॻी पियूं आहिनि बारिश अचे थी पई सन्ही सन्ही बूंद लॻी पई हुई वीआईपी मज़ो लॻो आहे ॿियूं बंदि पियूं आहिनि पार्कूं हे हो हर का शइ परियों पासो बंदि लॻो पियो आहे अॼु हे पासो खोलियो अथनि वीआईपी मौसम लॻी आहे माण्हू विझनि था पिया हिते ॾाढो इंजॉय पिया कयूं लॉकडाउन खां पोइ इहे पहिरियों मौक़ो आहे आवाम खे तफ़रीह ॾियण आहे उन में तव्हां छा कंदा जी हिते लॉकडाउन खां पहिरियां माना बंदि हुयो हाणे खुलियो आहे पहिरियों चकर आहे हिते जेको असां आया आहियूं ॻोठ सां सीरजी आया आहियूं हिते असां हीउ मौसम ॾिसण जे लाइ बहुत अच्छी मौसम ॾाढी गर्मी आहे मौसम बि बिल्कुलु प्यारो आहे छा दिलि में साईं हिते मौसम त प्यारी लॻी पिया छा ॿुधायां तव्हांखे मतिलबु दिलि में असां वॾी इंजॉय था पिया कयूं शौक़ु आहे पाणी में लहण जो न साईं एतिरो हाणे दिलि कोन्हे का जो अहिड़े दरिया जे पाणी में लहूं ॿियो इलाही माण्हू आहिनि असीं घुमण बि आया आहियूं पोइ मच्छी हाथ में अची वई थी जली बि वरिता आहियूं घर जाके माना इनखे पचाईंदासीं भली मच्छी आहे खगो आहे सिंध जो इलाही माण्हू आया आहिनि घुमण जे लाइ मौसम सुहाणो आहे इंजॉय करण जे लाइ बाज़ारि बंदि आहे हिन करे हिते आया आहियूं पाणी में वेता उन खां पोइ मच्छी पकड़ियो हा हिते पाणी में हेठि वियासीं पोइ जाल विछायो आहे पोइ जली वरिती कीअं पिया महसूसु दरिया जे पाणी में हींअर दरिया फुल भरियल आहे ऐं तव्हां कीअं महसूसु था कयो इलाही मज़ो अची वियो आहे खगा असांखे मिली वई आहे ताज़ी दरिया जी ई नसीब वारनि खे मिलंदी आहे अलमंदर का बड़ा ज़बरदस्त मंजर है आप जैसे कि देख सकते हैं कितनी पब्लिक है यहाँ पर और इतना मज़ा आया माशाल्लाह से मैं चाहता हूँ कि रोज़ रोज़ बारिश हो रोज़ रोज़ आए कोरोना वायरस की वजह से सब लोग परेशान हो चुके हैं बहुत लेकिन अब जो है बहुत मज़ा आ रहा है ऐसे ही बारिश होती रहे तो हम रोज़ यहाँ पर आएँ बस ये है कि थोड़ा रश है और इस वजह से बस थोड़ी सी परेशानी है बस चवंदा त घणो कुझु कोन बाक़ी तव्हां पाण महसूसु करे रहिया जाम मज़ो पियो अचे माशाल्लाह सॼो हैदराबाद अची लथो आहे इंजॉयमेंट कयूं पिया कल्ह बि ॾाढो इंजॉयमेंट कयो अॼु हिन खां वधीक मज़ो पियो अचे छो त कल्ह मींहुं घणो वसी वियो त भॼी वियासीं घर हाणे आया आहियूं माशाल्लाह इंजॉयमेंट करणु ॾिसो था मुहाजिर सिंधी बलोची सभु दोस्त यार सभु वेठा आहिनि इंजॉयमेंट पिया कयूं जी साईं जाम वधीक मज़ो पियो अचे पंहिंजो इहो हाणे बसि थोरी देरि में असां वणनि ते चवंदासीं असां भुल ईंदासीं तव्हां बि कैमरा फिराए ॾिसो त कीअं इंजॉयमेंट लॻो पियो आहे जी मूड आहे वञण जो साईं मूड त बिल्कुलु आहे पर इहो असां पाण वेंदा आहियूं ईदुनि ईदुनि ते ॿुधव हाणे उहो रिकॉर्ड ख़राबु न कंदासीं हिते वेंदासीं इंशाल्लाह हरे राज चला मंदिर भी बहुत प्यारा है लोग काफ़ी इंजॉय कर रहे हैं बहुत अच्छी जगह है बहुत प्यारा व्यू है हम लोग जाते थे दूर आउटिंग कराची वगैरह सी व्यू के लिए लेकिन हमारे हैदराबाद में इतनी प्यारी जगह है माशाल्लाह अच्छी चीज़ है काफ़ी इंजॉय हो रहा है आज माशाल्लाह बहुत अच्छा लग रहा है हम खुद नहा धो के आए अभी इसमें भी नहाने का दिल कर रहा है लेकिन डर लग रहा है थोड़ा हम लोग बोले कि रात को भी यही रहेगा बहरहाल होटलें वगैरह जो रेस्टोरेंट बंद पड़ी हुई है फिलहाल फिर घूमने फिरने के लिए लोग आते हैं दूर दूर से लोग आया हुआ है अफरी तफरी के लिए यहाँ पर पहुँचे हुए हैं यहाँ का मच्छी जो है पल्ला मच्छी वो बहुत मशहूर है आपका दिल कर रहा है कि जी हमारा तो दिल करे कि काले बल्कि हुकूमत इसको इजाज़त नहीं दे रही कि वहाँ पे रेस्टोरेंट सब बंद पड़े हुए हैं तो हम लोग इंजॉय कह रहे हैं कि रात तक इधर ही रहेगा इलाही इंजॉय कयो आहे असांखे त ईद ते जेतिरो मज़ो कोन आयो ओतिरो हींअर मज़ो आयो आहे हिते इलाही माशाल्लाह सां रौनक आहे हिते असांखे पुलिस वारा थींदा वेझण कोन था ॾियनि ऐं पुलिस वारनि सां दरख़्वास्त आहे त असांखे रोकनि न अॼु असां हिते ई मज़ो कंदासीं
दरिया जो पलो मशहूर है, महसूस कयो हिते अची पलो खाऊं या होटलूं बंद आहिनि अॼु? होटलूं बंद आहिनि, पर अगर तव्हां चाहियो त हिते पाण पलो पचाए खा सघो था। हिते एॾी रौनक आहे माशाल्लाह सां। पानी में तव्हां वेता हो, तव्हां कीअं इंजॉय कयो? पानी में असां सही एंजॉय कयो, पर तव्हांखे ख्याल बि करिणो आहे। अगर ख्याल कोन कंदव त हिते ॿुॾण वारो पानी आहे, इन करे वेंझो ख्याल भी करो। आज हम ये मंदिर देख रहे हैं। आवाम बहुत तादाद में आई हुई है हैदराबाद के अंदर। ॼामशोरो जैसा हैदराबाद में सी साइड है कि हैदराबाद के अंदर बारिश का फुल मज़ा लेने आवाम आई हुई है। बहुत इंजॉय कर रहे हैं हम लोग हैदराबाद के अंदर, वो बहुत मज़ा आ रहा है। बहुत आवाम आई हुई है, हम सारे फ्रेंड वगैरह आए हुए हैं। ये पानी आने के अंदर सब डुबकियाँ मार रहे हैं, फुल इंजॉय कर रहे हैं। बहुत मज़ा आ रहा है हमारे को। इससे पहले यहाँ पर बहुत गर्मी थी, आज मौसम बहुत अच्छा है। आप कैसा महसूस करें कि ऐसा मौसम हर रोज़ होना चाहिए या बस? हमारा तो दिल ही यही करता है कि ऐसा मौसम तो रोज़ाना हो, ताकि हम लोग एंजॉयमेंट करने आते रहें। ईद से पहले तो बहुत गर्मी थी, आपने सही कहा। इतनी ज़्यादा गर्मी थी, लोग बकरीद पे बाहर भी नहीं निकल लेते, मतलब गोश्त भी इतनी मुश्किल से बांट रहे हैं। लेकिन अब जो मौसम हुआ, अल्लाह का बहुत शुक्र अदा कर रहे हैं हम लोग। बहुत मज़ा आ रहा है मेरे को। ईद के हवाले से सारे पार्क्स बंद थे, एक ही पार्क खुला हुआ है, पार्क है अलमंदर है, जो भी है, आप उसमें कैसा महसूस करें? ईद के तो पार्क बंद है। कल ने कुछ भी हमने ईद पे एंजॉय नहीं करा जितना ईद के बाद हमें एंजॉयमेंट के लिए मिल रहा है। एक अल्लाह की कुदरत, बारिश भी हो रही है, और दूसरा अब ये भी सी साइड वगैरह खुल गया है, इधर बड़ा मज़ा आ रहा है हमारे को। सर आज के हवाले से मेरा बहुत अच्छा मूड है और मैं बहुत अच्छा फील कर रहा हूँ, क्योंकि हैदराबाद में तमाम पिकनिक पॉइंट बंद हैं और एक ॼामशोरो ही खुला हुआ है, जिससे माशाल्लाह आप पब्लिक देख सकते हैं कि कितनी है, और बहुत ज़्यादा खुश हैं हम। तो हुकूमत पाकिस्तान के हम शुक्रगुज़ार हैं, बिलखसूस इमरान खान साहब के, कि जिन्होंने ये पिकनिक पॉइंट खोलने के SOPs के तहत जो इजाज़त दी है, इससे ये बहुत ही अच्छा फ़ैसला है, इसको हम अच्छा समझते हैं। एक तो बारिश है, ऊपर नहर पर पानी भी आप फुल भरा पड़ा हुआ है, क्या कैसा मंजर है? सर बारिश तो है, बाकी पानी भी है, ठीक है, वो जाहिर है जब बारिश होगी तो पानी भी होगा सर। तो बहरहाल बहुत मज़ा आ रहा है हमें, तो माशाल्लाह सब इंजॉय कर रहे हैं सर। तो अब ऐसे ही हम पिकनिक पॉइंट पे भी SOPs का ख्याल करके इंशाल्लाह ऐसे इंजॉय करेंगे। सबसे पहले तो मैं ये कहूँगा कि अल्लाह का बहुत बड़ा एहसान है कि हमें जो है ये अल्लाह पाक ने ये मौसम बहुत हसीन और मसके एक तरह से कह लो बहुत बड़ी नेमत है, क्योंकि हमारी ईद भी जो है ना बिल्कुल इस तरह गुजरी है कि हम कुछ बयान नहीं कर सकते, सिर्फ घरों के अंदर गुजरी। उसके बाद बकरीद भी इसी तरह, ये बहुत बड़ा अल्लाह का एहसान है। और एक तरह से हमें बहुत अच्छी एक्टिविटीज़ मिली हुई है कि हम चाहते हैं कि अल्लाह पाक इसी तरह हमें इस तरह के मौसम नसीब करे, और हम इसी तरह यहाँ पर आकर और दूसरी जगहों पर जाकर अपने आप को मस्त के खुशगवार मूड के अंदर घूमें फिरें। क्योंकि हैदराबाद में एक्टिविटीज़ आपको पता है कितनी है, बड़ा नाम है। अभी इस वक्त पार्क वगैरह हर चीज़ बंद है, ये भी अल्लाह का बहुत बड़ा एहसान है। हमें तो ये कहूँगा बहुत बड़ा, जितना शुक्र अदा किया जाए कम है कि हमें जो ना चारों तरफ आप देखें नज़ारा, हर तरफ पब्लिक ही पब्लिक नज़र आ रही है। इतनी खुश है पब्लिक कि अल्लाह का शुक्र है कि आपको पूरा हैदराबाद की पब्लिक नज़र आएगी चारों तरफ। पूरे जितने भी यहाँ लोग घूम रहे हैं फिर रहे हैं, सबको मैं यही कहूँगा, और आने वाले जो लोग यहाँ पर आएंगे बाद में भी, उनको भी मैं यही पैगाम दूंगा कि जो है अपना ख्याल रखें। क्योंकि सबसे बड़ी मेन जो चीज़ है पानी ऐसी चीज़ है, बंदा जो ना जी चाहता है बस कूद जाए इसके अंदर। लेकिन हम आएँ तो घूमने के लिए, ऐसा ना हो कि हम बहुत अच्छे मूड से आएँ और जब घर पे जाएँ तो खुदा न खास्ता हम किसी और तरह से जाएँ यहाँ पर। तो मैं ये कहूँगा कि अल्लाह ताला सबकी हिफाजत फरमाए और सबके लिए बेहतरी फरमाए। ईद में गर्मी से गुजरे ईद का दिन, अभी ये मौसम आपको कैसा लग रहा है? अल्लाह का बहुत बड़ा एहसान है, मैं यही कर रहा हूँ ना। पहले ही मैंने ये कहा कि अल्लाह का बहुत बड़ा शुक्र है कि अभी ये आप 2 दिन पहले कितनी शदीद गर्मी थी, बहुत बड़ा एहसान। मैं कहूँगा जितना शुक्र अदा करें अल्लाह पाक का कम है। हम कहेंगे कि अल्लाह पाक हमेशा इसी तरह के मौसम में देता रहे और हम इसी तरह घूमते रहें फिरते रहें और अल्लाह ताला के लिए का शुक्र अदा करते रहें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हक़ मौजूद साईं सदाई करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। ही दरिया बादशाह जो तमाम खूबसूरत पॉइंट है अलमंज़र, जेका सजी सिंध जे जर जंग जागींदो ही दरिया जॾहिं समुंड में छोड़ करे थो, तिन में भी काफ़ी खूबसूरत अहिड़ा पॉइंट आहिनि जेके तफ़रीह लाइ तमामु बहितरीनु पॉइंट आहिनि। पर इहा असांजे हुकूमत जी नाअहली आहे जो इन्हनि शयुनि खे पिकनिक लाइ का ख़ासि अहिड़ी शइ मुहैया नथी कई वञे जंहिंसां हिते जे पब्लिक खे को फ़ाइदो मिले या हू तफ़रीह लाइ हिते अचे त उन्हनि खे उहे शयूं मुहैया थी वञनि। हिन पिकनिक पॉइंट ते तमामु काफ़ी हद ताईं पुलिस जूं पाबंदियूं बि आहिनि। असांखे ॾिसण में थियूं अचनि, चलो ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ उन्हनि जो इहो अमल सही आहे, पर हिन पॉइंट खे कंहिं बहितर नमूने सां ठाहिनि ताकी हिते सॼी सिंध मां कश्मीर खां वेंदे बदीन सां गॾु थर खां माण्हू घुमण ईंदा आहिनि। हैदराबाद ॼामशोरो त हुई ईंदो आहे,
पर उन शइ खे हू बहितर नमूने सां ठाहिनि ऐं पब्लिक लाइ हिकिड़ी बहितरीनु तफ़री माग बि थी वेंदो। असां वटि हैदराबाद ॼामशोरे में का बि अहिड़ी फैसिलिटीज़ न आहे, का बि तफ़री माग न आहे, त उन लाइ हीअ तमामु बहितरीनु माग आहे। हिन माग खे हू बहितरीनु नमूने सां ठाहे पब्लिक लाइ छॾीनि त आउं सम्झां थो त काफ़ी माण्हू हिते पिकनिक लाइ अची सघनि था ऐं रेस्टोरेंट खुलणु घुरिजनि। हिते जो पलाव मशहूरु आहे दरिया जो, जेका आउं त सम्झां थो त कंहिं ग़रीब माण्हू जे खाइण खां मथे आहे। उते ग़रीब माण्हू उन्हनि रेस्टोरेंटनि में वञी नथो सघे, त बाक़ी उन्हनि माण्हुनि लाइ बि हिते इहे फैसिलिटियूं हुअणु घुरिजनि जेके ज़रूरत आहिनि हितां लाइ। हुकूमत अॼु जेके रेस्टोरेंट उन्हनि उहे बि बंदि करे छॾिया आहिनि। हिते जेके माण्हू खाइण लाइ कुझु आया आहिनि उहे बि अॼु होटलूं सभु बंदि आहिनि। बिल्कुलु असां ॾिसूं था त हिते पब्लिक खे का फैसिलिटीज़ न आहे। हू इन्हनि बंदनि ते रस्तनि ते पाणी जे किनारनि ते घुमी पंहिंजी दिलि त ख़ुशि करे वेंदा आहिनि, पर को बि माना को रेस्टोरेंट वग़ैरह या का अहिड़ी जॻह न आहे जिते आराम करे माण्हू ताकी परे परे खां अचण वारनि माण्हुनि लाइ को रेस्टोरेंट हुजे, को गेस्ट हुजे, को अहिड़ो बुनियादी सहूलियत हुजे जंहिंसां उन्हनि माण्हुनि खे का रिलीफ मिली सघे। इहा असां वफ़ाक़ी गवर्नमेंट के भी चऊं था, पर ख़ासि करे सिंध गवर्नमेंट के तो सिंध जे हिन माग के कंहिं बहितरीनु नमूने सां ठाहे ताकी हितां जे तव्हां ॾिसी रहिया आहियो माण्हुनि जो हुजूम, माण्हुनि जो रश ॾिसी रहिया आहियो। हीअ हिकिड़े सुठे बहितरीनु मौसम जे हिसाब सां बहितरीनु माग आहे, हिन खे ठाहिणु घुरिजे। सिंधु दरिया जे ॿ टे शाइरियूं असांखे ॿुधायो सिंधु दरिया जे बारे में। शाइर त हाणे दरिया बादशाह लाइ काफ़ी आहिनि, बहरहाल आऊं इहो ई चवंदुसि त दरिया सदाईं मौजनि में हुजे। हिन दरिया सां असांजो साहु वागियल आहे, असांजो वजूदु वागियल आहे, हिन दरिया सां असांजी ज़िंदगी वागियल आहे। उन लाइ हिन दरिया खे बहितरीनु नमूने सां माना तफ़री लाइ ठाहियो वञे। असां उन शइ लाइ वरी बि मुतालबो कयूं था, बार बार मुतालबो कयूं था। जी त नाज़रीन तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं सिंधु दरिया जो अलमंदर ते जेके विज़िटर आया तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त अहिड़ा मौसम बार बार कोन था अचनि। हीअ मौसम सालनि खां पोइ इहो मौसम थियो आहे। असां घुमणु आयासीं, दिलि ख़ुशी थी आहे। ईद बि असांजी फिकी गुज़री आहे, पर अॼोको ॾींहुं में असां एॾो महसूसु था कयूं जो ज़िंदगी में असांखे अहिड़ो मज़ो हिते न आयो आहे। अॼु हिते जेके सवें हज़ारे लखे माण्हू हिते आया आहिनि, असांजी ख़ुशी थी आहे। असांखे घर वञण लाइ दिलि नथी थिए। ॾींहं जो बि हिते हुजूं, असां राति जो बि असां हिते खट खणी अची वेही रहूं। असांखे एॾो मज़ो पियो अचे सिंधु दरिया अलमंदर ते। कैमरामैन निसार बुगे सां गॾु महबूब जमाली, सोच टीवी, अलमंदर, ॼामशोरो। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.